अस्सलाम वालेकुम मौजूद नाज़रीन 3 इडियट्स ईद स्पेशल सां गॾु मां आहियां सोहराब सुमरो। नाज़रीन ईद ते जीअं तव्हांखे ख़बर आहे त ईद राति ते तमामु घणी रश जेका हूंदी आहे उहा हूंदी आहे असांजे बार्बर शॉप ते, जेके असांजा हेयर कटिंग सैलून आहिनि, जेके असांजा हजम ॿाहिरि आहिनि, उन्हनि वटि तमामु घणी रश हूंदी आहे ऐं सुबुह ताईं उहे वीचारा बिज़ी हूंदा आहिनि। अॼु बि असां वटि हिकिड़ो अहिड़ो ई बार्बर आयल आहे जेके असां हेयर कटिंग सैलून जो माहिर चवंदा आहियूं, जेके हजम चवंदा आहियूं सिंधीअ में, हे हजम उहो आयल आहे। ऐं उन सां गॾु हिकु मैडम बि आहे जंहिंजो वरी पंहिंजो ब्यूटी पार्लर आहे। ब्यूटी पार्लर वारी जो चवणु आहे मैडम जो त असांजो जेको मार्केट आहे, असांजी जेका मार्केट ख़राबु कई आहे उहा हिननि हजमनि कई आहे, छो जो हिननि बि हाणे इहो फेशियल जो कमु शुरू कयो आहे, थ्रेडिंग जो, आईब्रो सेटिंग करण जो कमु शुरू कयो आहे। हिन जे करे असांजे रोज़गार ते कुझु असरु पियो आहे। अॼु असां वटि बि इन्हनि ॿिन्ही खे असां हिते घुरायो आहे, उहे आयल आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त आख़िर कीअं तव्हां हिक ॿिए जो रोज़गार ख़राबु कयो था, या तव्हां छा मसइलो आहे, कहिड़ो असरु पए थो तव्हांजे रोज़गार ते। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में उस्ताद हेयर कटिंग सैलून वारो माहिर बार्बर ऐं मैडम ब्यूटी पार्लर। ईद मुबारक। ईद मुबारक। बिल्कुलु ठीकु ठाक। मैडम वेहो वेहो जी। त तव्हां हजम आहियो? न साईं, मां DC जामशोर आहियां। DC आहियो? ज़ाहिर आहे हजम आहे, तव्हांखे ख़बर आहे कंहिंजी हथ में त हजम आहे। गुज़ारनि समेत थी अची विया हिते जी, छा कयूं? माना ईद जे ॿिए 3 ॾींहं ते बि तव्हां बिज़ी हूंदा आहियो? बिल्कुलु। रस्ते में जेके माण्हू रहिजी विया उन्हनि जा वार कटींदा आयासीं। अच्छा कीअं मैडम? अच्छा मैडम, तव्हां छा एतिराज़ आहे तव्हांजो त हिननि जो माना? अदा थोरो ख़्याल सां ॻाल्हायो, ख़्याल सां ॻाल्हायो, अखि पंहिंजी पंहिंजी जाइ ते रखो। इहो अखि छो था आणो? इहा आदत आहे साईं। आदत त न हाणे न। मैडम तव्हां जेको पार्लर आहे ब्यूटी पार्लर, ॾिसो सर हाथ मैडम जी, तव्हांजो ब्यूटी पार्लर आहे मैडम, त तव्हां वटि तक़रीबन केतिरियूं छोकिरियूं कमु कनि थियूं? अदा 150 कंदियूं। 150 पार्लर ते तो कारखानो खोलियो अथव छा? छा त पार्लर वॾो आहे न, तक़रीबन 3-4 जरब जो पार्लर आहे। एॾो वॾो पार्लर? हा, चुंकी बीठल हूंदी आहे, हुते वेंदी आहे, हुनखे न हुनजी मतिलबु पंहिंजी ड्यूटी हूंदी आहे सभिनी छोकिरियुनि जो। 3-4 जरब जो मैडम मेन जो पार्लर खोले थो छा? मेन जा गउन जा वार कटींदा। मां मज़ाक थो कयां पियो, मज़ाक जी आदत आहे मैडम। हिन हजम साहब तव्हांजो कीअं मार्केट कीअं ख़राबु कई आहे, तव्हांजो रोज़गार कीअं ख़राबु कयो? अदा असल में छा त मुंहिंजा असांजो रोज़गार हिननि माण्हुनि किननि माण्हुनि जेको आहे असांजो रोज़गार ते। तव्हांजो ब्यूटी पार्लर जो हिकिड़ो अलॻि कमु आहे, हिननि जो कटिंग जो अलॻि कमु आहे। कटिंग जो अलॻि आहे त थ्रेडिंग असां कंदा आहियूं न, फेशियल असां कंदियूं आहियूं न, त पोइ हे छो था फेशियल? औरतुनि जो कंदियूं आहियो न? औरत जो, जेंट्स जो बि कंदा आहियूं। जेंट्स जो कीअं कंदो पार्लर? जेंट्स जा माण्हू बीठल आहिनि न, बाक़ी 150 माण्हू जो बीठल आहिनि, त छा ते बीठल आहिनि? उहे त छोकिरियूं आहिनि न तव्हां वटि? छोकिरियूं बि आहिनि, उनमें पोर्शन न आहे। आहे ॾिस टाइम यार वकीअ ते मूं वटि कोन्हे को टाइम, छो जो मां रस्ते में मूंखे तक़रीबन करना फितरनि जा बि वार तव्हांजो ॿुधो, तव्हांजो फेशियल कीअं कयो आहे? बसि ॾिसो सूंहं ॾिसो, फेशियल थियल आहे हिन जो? हा फेशियल थियल आहे, सूंहं ॾिसो। मां तव्हांखे हाणे चयो न साईं त ढोरनि जा फेशियल कराईंदी आहे, ज़ाहिर आहे गऊं रिडू कुते जो फेशियल करे छॾे। हाणे मतिलबु तव्हांखे छा कटिंग कराइणी आहे? वार कटिंग कराइणो। वार तव्हांजा थियल त आहिनि कटिंग, सही त आहिनि वार? का ॻाल्हि कोन्हे, हिते हिते कटिंदा वठो, ख़बर न पवंदी। विञाए छॾे हिते त कटिंग न कयो न? हिते न करे ॾिसो न साईं मार ॾिसो न, हिते वार हिते ख़राबु थी अलाए छा दर्जी आहे, अलाए केरु आहे, अलाए तूं पोइ आहे। तव्हां बि अदा हाली ते न कयोसि, 2 मिंट छॾो। तव्हां बि हलो, तव्हां बि बेस था, जिते माण्हू वेहे थो उते वेही था रहो। हलो वेहो त 2-3 मिंट इंटरव्यू जो ईद जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे नी, ईद जो ॾींहुं आहे त ईद जे उहो त न कबो आहे नी। अच्छा उस्ताद, तव्हां ईद जे ॾींहंनि में एतिरा मसरूफ़ हूंदा आहियो जो टाइम न हूंदो आहे तव्हांखे? तमामु घणो सही। मानी खाइण जो टाइम न हूंदो आहे, पाणी पीअण जो टाइम? यकीन कयो उजाॻ में आहियां मां हिन वक़्तु बि। ॾिसो था क्यों ॾिसो कीअं। अच्छा अच्छा, अक्सर माण्हू तव्हां खां पुछणु ईंदा आहिनि, हिकिड़ो माण्हू तव्हां खां घड़ी घड़ी पुछणु अचे पियो, उस्ताद केतिरी देरि आहे? तव्हां चओ पंहिंजा 1/2 कलाक आहे, वरी मोटी पोइ वरी मोटी पोइ अचे, केतिरी देरि आहे? तव्हांजो पंहिंजा 1 कलाक 1.5 आहे। उहो माना किथां केॾो परे खां अचे पियो? तमामु घणो। आख़िर मां छोकिरो जे कॾहिं मोकिलियो, वेही करे हलियो थो वञे, ॾिस त किथां आहे? चए उस्ताद अचे त किथे थो पर वञे तव्हांजे घर थो। मज़ाक कोई वॾी। अच्छा अदा मुंहिंजो मुड़ुसु आयो इन्हनि ॾे, तक़रीबन राति जो 9 बजे शेव कराइणु आयो ऐं वारनि जी कटिंग कराइणु आयो, ठीकु आहे न। 12:30 बजे वापसि मोटियो आहे राति जो। जी मां चवां कंहिं ॾे विया हिननि जे लाइ? चयईं हीअ मां जॾहिं मां ॾिठोमि त हिननि जो कमु इहो आहे, बुर्शियूं हणी गज करे वरी कंहिं महिल फोटा वठण था वञनि, कंहिं महिल बर्फ़ घर ॾेई था अचनि,
कंहिं महिल कहिड़ो कमु अथनि कंहिं महिल कहिड़ो अथनि तव्हांखे पंहिंजो टाइम आहे ॾिसो हर के ॾिसो छा मतिलबु ग्राहकी असां पूरो टाइम तव्हांखे ॾिठो आहे असां तव्हांजा करतूत ॾिठा आहिनि अच्छा उस्ताद तव्हां अक्सर ॾिठो इहो उस्ताद जय थी थिए जाइ थी कहिड़ा इशारा था कयो अलाए छा मतिलबु चए थो तव्हांखे वेहो थोरो इंतज़ारु कयो वेहो त भले मानी खाए या वेही रहो ॻाल्हि कोन्हे का हल बाबा हल अच्छा घणे क़दुरु इहो ॾिठो वियो आहे त घणो ॻाल्हाईंदा आहिनि हजम जेके आहिनि घणो ॾाढो। ॻाल्हाईंदा आहिनि छो वाह। सही हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो असल में ईअं आहे जो जेको ग्राहक आहे उनखे बोर थियणु ॾिबो आहे अच्छा ग्राहक वेठो आहे थियो उनजे लाइ त टीवी तव्हां वटि लॻल हूंदी आहे तक़रीबन या टीवी गाना लॻल आहे हलंदा पर रहंदा पंहिंजूं ॻाल्हियूं जेके आहिनि उन सां खुला थी वास्तो विया। वधाइबो आहे थोरो खुला थी वास्तो वधाइबो आहे उन्हनि सां कुर्ब कबो ॻाल्हाइबो आहिनि। अच्छा जंहिंसां ग्राहक खे ख़ुशी थींदी आईंदा लाइ ग्राहक फासी वेंदो अच्छा दोस्ती रखबी आहे उनखे ॻाल्हियुनि में लॻाईंदा ॻाल्हियुनि में ॻाल्हियूं कंदा कचहरियूं कंदा वॾियूं अहवाल कंदा वेठा हूंदा कमु न कार 4-4 ॼणा माण्हू हिकिड़ो ई हजम 15 कस्टमर वेठा आहिनि त हाणे तक़रीबन ऐं केतिरो तकड़ में कंहिंजो कलम हेठि आहे कंहिंजो मथे आहे न कया वार अचे अॼु ई था तकड़ा ॿिए ॾींहं ते हेॾा मुंहिंजे मुड़ुस न कया वार 3 इंच ॿार निकितल मां अची लाथा तमासि उहो लाहियसि न तूं ॾिसो असांजो अची लाइण मां जी घणी पंहिंजे कोशिशि मुड़ुस कईसीं जा वार मां पाण लाथा असां लाइण जी घणी कोशिशि कईसीं पर हुनखे बाई जीअं हिकिड़ी वार खे छिकांसि पियो न सघे की हुन अखियुनि में ॻोढ़ा पिया अची वञनि ॾिसो न सर बाक़ी तव्हां पंहिंजा पैसा वरिता आहिनि हुन खां तक़रीबन 250 रुपयो वरितो अथव हुनजा सभु त ख़ुशूसी वार रहियल आहे उहे त मां लाथा मां तूं छा कया ख़ुशूसी वार अवां ॾिसो मैडम हिते अहिड़ियूं ॻाल्हियूं न मैडम कयो तव्हां ग़लति था ॻाल्हायो तव्हां पैसा था असीं सिर्फ़ु वार ठाहींदा वठो टाइम आहियूं वेस्ट था कयो था त असीं हिकिड़ी सिर्फ़ु- ॻाल्हि आहे अच्छा, त तव्हां ईद जो मसइलो आहे त हेयर ईद जी ड्रेसर आहियो। कमाई कयो नी हेयर ड्रेसर आयो त हेयर कटिंग कयो न तव्हां मतिलबु हुननि जो चवणु आहे शिकायत आहे त तव्हां फेशियल बि कयो था थ्रेडिंग बि कयो था ॾिसो हिकिड़ो माण्हू अचे थो हुनखे ख़ूबसूरत करिणो आहे हाणे मर्दनि ईद खे जो मौक़ो आहे ज़ाहिर आहे फेशियल बि थींदो छोकिरा ऐं ईंदा हूंदा सैलून- तव्हां वटि। असां पंहिंजी ॾिसो त पर्सनैलिटी कहिड़ी आहे असांजी सुठी ज़ाहिर आहे न हा सुठी पर्सनैलिटी ज़ाहिर आहे हिकिड़े खे पर्सनैलिटी त करे मोकिलिबो न सही छोकिरा भली किने में तव्हां किनो अचे अहिड़ो माण्हू अहिड़ो अचे ॾिसो त हिनखे असां वटि अचे हुन खां पोइ ॾिसो छा आहे अच्छा अक्सर माण्हू ईंदा आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा चवंदा आहिनि हिन हीरो जहिड़ा वार ठाहिजांइ हिन हीरो जहिड़ा वार ठाहिजांइ कोई चवंदो आहे असांजे शाहरुख़ ख़ान जहिड़ा वार ठाहिजांइ कोई चवंदो आहे सलमान ख़ान जहिड़ा वार ठाहिजांइ तव्हां वटि बि अहिड़ो कोई ग्राहक आयो कॾहिं ॾाढा सभई अहिड़ा चवंदा आहिनि पर हुनखे चवंदा लांतीर वार अथई कोन ठाहियूं कीअं तुंहिंजा फोटू अच्छा, लॻल हिकिड़ो वार हूंदा जहिड़ा आहिनि उन्हनि जा फोटू सैलून ते लॻल आहिनि अंग्रेज़नि जा अलाए कंहिंजा कंहिंजा ॿियो उस्ताद तव्हांजे वटि हिकिड़ो छोकिरो आयो हुयो उन चयो त मुंहिंजा तेरे नाम में जीअं फिल्म में सलमान खान जा वार हुया ओड़ा वार ठाहिया तव्हां हुनखे गंजो छो करे छॾियो गंज हुन लाइ करे छॾियो मां फिल्म आख़िर में ॾिठी हुई आख़िरी पोइ आख़िरी जेको पार्ट हो फिल्म मां उहो ॾिठो उन करे मां हुन गंजो करे छॾियो जी हाणे टाइम आहे हा बि अञा बि हिते ॻाल्हायूं था पिया मैडम वेठी आहे ऐं कोई इंटरव्यू हले थो पियो मुंहिंजा गामून आहे उन जहिड़ा वार ठाहे ठीकु आहे पोइ बसि वाह वाह माना हे तेरे न हम आख़िरी फिल्म वांगुरु थींदा रहिजो अच्छा तव्हां वियो तव्हां हलो मां तव्हांखे फेशियल कयां थी मैडम तव्हां छोकिरनि जो फेशियल कीअं कंदा छोकिरनि जा दा हिन छोकिरा चवां रखियल थो न, हा 2 पोर्शन्स आहे हुनमें फर्स्ट में जेंट्स आहे सेकंड में अच्छा तव्हां लेडीज़ जेको पार्टी मेकअप कंदियूं आहियो जी जी उन जा पैसा घटि हूंदा आहिनि ब्राइडल मेकअप जा पैसा वधीक हूंदा आहिनि ईअं छो बिल्कुलु ब्राइडर त असां ईअं कंदा आहियूं हा ब्राइडल ब्राइडर चयो न ब्राइडल ब्राइडल कंदा आहियूं उन में असल में छा त उनखे कलर थींदो आहे जेके बि वार सफ़ेद हूंदा आहिनि उन्हनि खे कलर कबो आहे ऐं उन्हनि खे मतिलबु ड्राई करे ख़ुश्क करे पोइ शैम्पू हणी करे होल्डर शेडर कंदासीं रिबॉन्डिंग कंदा आहियो वारनि जी रिपोर्टिंग हा रिपोर्टिंग सभु कंदियूं रिपोर्टिंग न रिबॉन्डिंग हा पोइ क्यारीअ जा वार लाहिणा हूंदा आहिनि खत वठणा हूंदा आहिनि न त खत काॾो आहे औरतुनि जीअं न खत वठंदो औरतुनि जा ॾाढी हूंदी आहे ॼण उन्हनि खे न अधु वार थियनि था न छो ऐं उनजे करे उनजा खत कलम हूंदा आहिनि ऐं उनजो जेकी थ्रेडिंग थींदी आहे असां 4-4 ॾींहं हाणे यकीन कनि ईद जे ॾींहुं मुंहिंजो एतिरियूं टंगुनि में सूरु पइजी वियो एतिरो टंगुनि में सूरु पियो एतिरो टंगुनि में सूरु पइजो जो मां सुम्ही न पई सघां अच्छा हा छो त 4 ॾींहं उथी बीठी हुयमि न फेशियल आईब्रोज़ थ्रेडिंग मेहंदी बि ॾाढो हणंदी आहियो तव्हां सुठो। हा त मेहंदी लाइ पोइ उहा मेहंदी कस्टमर जे हुनजे मौक़िफ़ ते हलंदी आहे को भली का लिखाईंदो आहे को ख़ुशि आमदीद आबेश बचा नसवान ते नचा बचा हर कंहिंजी माना पंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे मेहंदी हूंदी आहे हिकिड़ी हूंदी आहे माना डार्क हूंदी आहे हिकिड़ी फास्ट हूंदी आहे अच्छा भला पार्टी मेकअप में ऐं ब्राइडल मेकअप में कहिड़ो फ़र्क़ु आहे पार्टी जॾहिं पार्टी हूंदी आहे नी त हुन पार्टी में उते पार्टी बि थींदी आहे उते वार कटे वठिबा आहिनि न पार्टी मेकअप अलॻि थींदो आहे न हा उनजो अलॻि थींदो आहे ऐं ब्राइडल मेकअप अलॻि आहे ब्राइडल अलॻि थींदो आहे उनजा चार्जिस वधीक छो आहिनि ब्राइडल मेकअप जा
ब्राइडल में छा आहे त उन में 3-4 ॾींहं मज़ो माण्हू बीठा हूंदा आहिनि। सामान त साॻियो ई थो लॻे न। सामान त लॻे थो न, लोशन त वञे थो न, उन जो आइस्क्रीम हुयो क्रीम आहे ऐं उनखां आइस्क्रीम त वातमान निकिरी वई, ग़लती आहे। कस्टमर खे त पहिरियों असां आइस्क्रीम ॾींदा आहियूं, उनखे दिलि बहिलाईंदा आहियूं। अच्छा। हा, पोइ उनजी ब्राइड करे पोइ असां जो कमर्शियल वठंदा आहियूं। भला उस्ताद तव्हां मुंहुं मांडो ॾिसी करे पोइ वार ठाहींदा छा माण्हुनि जा? ॾिसो सर, हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी पंहिंजी पर्सनैलिटी आहे। हिकिड़ो असां सम्झंदा आहियूं त हिकिड़ो पैसा ॾिए थो तमामु ज़बरदस्त, असां पोइ हुनखे टाइम लॻाईंदा आहियूं, 2 कलाक 3 कलाक लॻाईंदा आहियूं। पहिरियों हुनखे मालिश कंदासीं मथे खे, वारनि खे, कटिंग खां पोइ बि वरी हुनखे क्रीम व्रीम हणी करे हुनखे ॾाढो ज़बरदस्त कंदासीं। पर हाल चलो तव्हां ॻाल्हि कंप्लीट कयो पोइ ऐं उन खां पोइ असां जेको आहे हू पंहिंजो पाण 2000-3000 ॾेई वेंदा आहिनि ऐं फीस बि उन्हनि माण्हुनि खे वरी ओतिरी ॿुधाइबी आहे। बाक़ी जेके हे माण्हू आयो आहे, ही 100 रुपए वारो ग्राहक आहे, हे वरी मां पंहिंजे शागिर्द खे ॾिजो जेके सिखंदा आहिनि, पोइ हेड़नि मथनि ते सिखंदा आहिनि। अक्सर सैलून ते असां ॾिठो आहे माण्हू तव्हांखे तंग करण बि ईंदा आहिनि, घणा अरबरू खणी ॾियण ईंदा, कोई पुछंदा उस्ताद तेल आहे, तेल बि हणंदा खां, पोइ तव्हां छा चवंदा उन्हनि खे? का ॻाल्हि कोन्हे, ग्राहक जो हिसो आहे इहो सुभाणे ज़ाहिरा जो आयो आहे, सुभाणे ईंदो असांजो ग्राहक आहे। हिकिड़ो हमरा तव्हां ॾे आयो हुयो जंहिं चयो त उस्ताद तव्हां वटि तेल आहे, तव्हां चयो हा तओ बि आहे, जी जी, ईअं छो चयो? बसि उहो चिड़ में सदाईं उहो ईंदो, सदाईं चयो तेल आहे, तेल आहे, पंहिंजो वरितो कर लाथी। पोइ मां उन चयो, चई अची करे तेल आहे, मां चयो तओ बि आहे, मली वञ इहो बि। ॾाढो खिलियासीं। असल में अदा ॻाल्हि ॿुधो न, त तव्हां इहो कमु कयो छो था, ठीकु आहे, तव्हां फेशियल तव्हांजो हिसो न आहे, फेशियल असांजो आहे, तव्हां शेव करे सघो था, तव्हां वार ठाराए सघो था, ठीकु आहे। अच्छा, मास्क बि तव्हां लॻाईंदा हुओ? मास्क बिल्कुलु लॻाईंदा आहियूं। मास्क में छा आहे त उन में जेके बि वार हूंदा आहिनि न, उहे उन में मास्क में छिकिजी ईंदा आहिनि। हिकु दफ़ो त मास्क लॻो त मास्क लहेसि न पियो, पोइ मां पंहिंजी लत उनजी मां कस्टमर जी हिते सीने ते लत ते रखी करे ऐं पोइ मास्क खे छिकियोमांसि। अच्छा, ज़ख़्मी थी पियो। जेकॾहिं तव्हां वटि का 70-80 साल जी कुराड़ी अची वञे ऐं चए त मूंखे 16-17 सालनि जी छोकिरी ठाहे, त ठाहे वेंदव न? बिल्कुलु ठाहे वेंदासीं, बिल्कुलु, असांजो इहो ई त हुनर आहे न। हा, उन में छा आहे त पहिरियों उनखे उनजी सॼी बायोमेट्रिक थींदी, पोइ उनखे ओवन में विझी करे उनखे डीफ्रीज़ करे ऐं पोइ उनखे रखी करे ऐं पोइ उनखे चेयर ते विहारे करे उनखे सॼो उनखे डिज़ाइन करे उनजो स्ट्रक्चर ठाहे, फ्रेम ठाहे करे पोइ उनखे परवरिश कबी। परवरिश कबी। जी नाज़रीन, हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। 3 इडियट्स में मिलूं था ब्रेक खां पोइ। जेकी ॻाल्हि आहे सची। थोरो सोली थी वियो। अदा सोली ते वेठी आहे न, हर को पंहिंजो हिसाब सां वेठो आहे। जी जी, वेलकम बैक नाज़रीन। ग़लति ॻाल्हि हूंदी आहे। 3 इडियट्स में अॼु असां हिकिड़ी मैडम ब्यूटी पार्लर वारी आयल आहे ऐं हिकिड़ो हजम भाउ बि आयल आहे जेको हुनखे आदत आहे इहा अखि हणण जी। इहा साईं आदत नंढे हूंदे खां वठी तव्हां? जी सही, असल में ईअं थियो जो हिकिड़ो ग्राहक आयो, पर हुनजा वार ईअं घोड़े वांगुरु वार हुया, सख़्तु वार, हेॾा घोड़े पुछ जीअं हूंदो आहे ईअं वार सख़्तु हुया। मां हुनजो वार ठाहियां पियो, उन हिकिड़ो वार जेको आहे चुभी करे हिते लॻो, पोइ अञा ताईं उहो वार लॻल आहे। तॾहिं वरी घर वेंदा हुते बि अखि बिल्कुलु ई हणंदो रहंदो। पाड़े में कंदा 2-3 दफ़ा मूंखे ईअं अदा हाणे मजबूर आहे, बाक़ी जेकॾहिं रियल में जेकॾहिं करिया त मां हुनखे छॾियां न। अच्छा, तव्हां सैलून ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा वाक़ियात बि थींदा आहिनि। हिकु दफ़ो ईअं बि थियो त हिकिड़ो कुराड़ो तव्हां खां वार ठाराए वियो अची, उन जा वार किरिया ई पिया हेठि, त हुनजो वरी पुटु वार ठाराइण आयो। जी हा, अचण सां चयो त हे कहिड़े गॾ जा वार ठाहिया, त तव्हां हुनखे चयो तव्हां पीउ ठारायो। बसि तव्हांजे वालिद साहिब जा वार आहिनि। तव्हां भोॻा बि ॾाढा हूंदा आहियो तव्हां? जी बिल्कुलु, असल में माण्हू घणा ईंदा रहंदा आहिनि न, पोइ असां भोग कंदा रहंदा आहियूं। न भोग कंदा रहंदा आहियूं। अदा हिनखे सम्झायो, बार बार माॾे अखि न हणो। इन पासे वारी अखि छो था हणो भला? इन पासे वारी अखि छो था हणो? इहा ई अखि ख़राब में ॾिसो, इहा ई ख़राबु आहे। हिन में वार जेको वियो घोड़े जो। अच्छा, घोड़े पुछ भला ईअं छो कंदा हुआ? वार कटिंग अध में छॾे करे वरी सिगरेट पीअण बीह रहंदा हुआ या चांहि पीअण बीह रहंदा? इहो आहे जो के ग्राहक अहिड़ा हूंदा आहिनि जेके पाण बि टाइम लेप्स कंदा आहिनि, हर मोबाइल ते ॻाल्हाईंदा, असां वार छॾे करे असां हुनखे बदिलो वठंदा आहियूं। पोइ अच्छा, ॾिसो न, असां हिकु लॻा पिया आहियूं, हिकिड़ो ज़बरदस्त कटिंग हले थी पई सुरीली, उते मोबाइल अचे त ॻाल्हाईंदा, कलाक वरी खिलंदा, हाणे असां बीठा आहियूं, हे ॻाल्हाए बोत पर। अच्छा, कॾहिं ईअं थियो त तव्हां खां कोई माण्हू ॾाढीअ जा ख़त वठाइण अचे ऐं तव्हां हुनखे क्लीन शेव करे छॾियो हुजे? हा, ईअं हिकु दफ़ा क्या थिया आहिनि। जीअं हिकिड़ो दोस्त चए पियो शापरनि जा जेको आहे सो कटिंग वटि हितो वटि हितो कैची घुमी वई, चई लाइस बाहि ॾेई करे। अच्छा, पोइ सॼा लाहे छॾियासीं। इहो थियो आहे। शेपर जेके माण्हुनि जा हूंदा आहिनि ॾाढा रखियल हूंदा आहिनि, ॾाढा माना शौक़िया रखंदा आहिनि, पोइ उन्हनि खे वरी तव्हां सेटिंग कंदा, नंढो वॾो थी वेंदो आहे, तव्हां हुनखे चवंदा इहो नर ऐं मादी आहे। हा, ईअं शेपरनि में नर मादी काॾां आहे? जी, हर शइ में हूंदी आहे साईं। ॾिसो न, तव्हांजी भेरवा जेकी आहे हुन में नर मादी आहे, तव्हांजे अखियुनि में नर मादी आहे, तव्हां जेके नास जे सुराख आहिनि इन में नर मादी आहे साईं। इन में हूंदो आहे। पंहिंजो तजुर्बो आहे, पंहिंजूं ॻाल्हियूं था न।
को किताब में न आहे लिखियल कंहिं साईं तव्हां गौर सां ॾिसो त हिकु अखि नंढी हिकु वॾी नज़र ईंदी न कॾहिं बि न हूंदो आहे, ईअं बि न हूंदा ऐं एॾा मतिलबु त हे आहिनि अदा असांजे भरिसां ई हिननि जो माना दुकानु आहे त हे हेडफोन कन में पई अथनि मोबाइल में हलाइनि था ऐं वेही कटिंग करनि था अदा ख़त ला ॾाढ़ी ठाह हे पंहिंजी मगन में पूरा हेडफोन लॻी पई अथनि मोबाइल में गाना हलनि था जेको वणे पिया ठाहींदा था अच्छा उस्ताद भला इहो रेज़र बि अची विया आहिनि अॼुकल्ह मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू घर में ई शेव कनि था पियूं उन सां तव्हांजो असरु पियो आहे तमामु घणो असरु पियो साईं तमामु घणो वार माण्हू असां ठाराए था वञनि बाक़ी शेव जेकी आहे तक़रीबन माण्हू ऑफिसर तबिके जा माण्हू जेके आहिनि उहे घर में वञी करे पाण कंदा आहिनि अच्छा हिकिड़ा माण्हू त क्लीन शेव थींदा आहिनि त पाण ई घर में शेव कंदा आहिनि हिकिड़ा माण्हू असां अहिड़ा बि ॾिठा आहिनि जेके हू माण्हू शेव कंदा आहिनि के माण्हू वरी पंहिंजी टिंड बि डेली कंदा आहिनि पाण हा बिल्कुलु गंजा कंदा आहिनि असल में उहे गंजा हूंदा आहिनि तॾहिं उहे कंदा आहिनि पंहिंजो टिंड daily। फैशन आहे न असांजे बि मतिलबु जीअं घणा त कंजूस माण्हू हूंदा आहिनि तव्हांखे त तॾहिं औरतूं ईंदियूं आहिनि न न फैशन उहो बि कराईंदियूं औरतुनि जो तव्हां बॉडी मसाज बि कंदियूं आहियो बिल्कुलु बॉडी मसाज कंदी आहियां ऐं उनखां जेको लोशन ऐं उनखां अलावा काफ़ी मतिलबु मसाज असांजे हर क़िस्म जो मसाज कहिड़ियूं कहिड़ियूं क्रीमूं इस्तेमालु कंदियूं आहियो क्रीमूं त घणियूं क्रीमूं नाला त मूंखे एॾा ख़ासि सभिनी जा नाला मुंहिंजी दोस्त आहे उनखे यादि आहिनि छड़ो मां ऑडर ॾींदी वेंदी आहे अच्छा वैक्स बि कंदियूं आहियो हा वैक्स कंदी आहियां वैक्स कीअं थींदी आहे वैक्स त यादि न आहे मतिलबु त वैक्स कीअं पार्लर कीअं थियूं हलायो त न मतिलबु त मां छड़ो चवंदी वेंदी आहियां वैक्स कर हिनखे ऐं हिनखे जेको आहे मसाज कर नाला यादि आहिनि ऐं वैक्स तव्हांखे ख़बर न जेको लोशन हणी करे मथां पेपर हणी पोइ हिकदमि झट हा इहो ॿ टे दफ़ा इहो थियो आहे त इहो रड़ियूं निकिरी वेंदियूं हा निकिरी वेंदो ईअं करे झड़क करे त हाली त माना नानी मासी यादि अची वेंदी आहे पोइ हुनखे हुनजा वारनि जा सॼा कटिजी वेंदा आहिनि अच्छा पोइ पूरी बॉडी जी वैक्स कंदियूं आहियो हा बॉडी जो वैक्स कंदा आहियूं पोइ वरी लोशन वग़ैरह हणंदियूं लोशन हणी तेल बेल हणी कोड़ो तेल हणंदा आहियूं कोड़ो तेल केरु हणंदो छो त जिस्म कुरंदो आहे न कोड़ो तेल खोपरो ऐं उनखां पोइ सिरे जो तेल हणी करे पोइ हेयर स्टाइल ठाहिण में तव्हांखे तक़रीबन केतिरी देरि लॻंदी आहे 2.5 कलाक लॻंदा आहिनि 2.5 कलाक हा, ॾाढी कटिंग बि कंदियूं आहियो स्टाइल में हा उन में छा हूंदो आहे त पहिरियों त सॼी उन जा वार खे शैम्पू कबो आहे उन में शैम्पू करे करे पोइ उनखे ड्राई मशीन में विझी करे ऐं सुकाइबो उनखे सुकाए पोइ कलाक खनि जेकॾहिं ड्राई मशीन करे ख़राबु थी पवंदी आहे न त पोइ चवंदा आहियूं तूं कलाक खनि उस ते बीह अच्छा तव्हां वटि अहिड़ियूं औरतूं बि ईंदियूं आहिनि जिन जी शेव निकिरी ईंदी आहे हा उनजी शेव बि कंदियूं आहियो हा उन जी शेव कंदा आहियूं असांखे पाकी आहे रेज़र आहे या उनखां अलावा ब्लूटूथ आहे ऐं न मतिलबु त ब्लेड टेक हा उहो बि आहे ब्लेड केक हा ब्लेड टेक नई हिकिड़ी प्रोडक्ट आहे ऐं उनखां अलावा काफ़ी जेके हेयर विझी करे सिधा कबा आहिनि मशीन हा पोइ उहे कॾहिं कॾहिं स्ट्रेटनर चइबो आहे स्ट्रेटनर चइबो आहे पार्लर वारियूं तव्हां आहियो नाला तव्हां नाला मूंखे अचनि था छो नथा अचनि तव्हां चयो वारनि खे जेको सिधो कबी आहे जेका मशीन स्ट्रेटनर चइबो आहे हा स्टेटस चइबो आहे न छा चइबो स्टेटस स्टेटस चइबो आहे न ऐं उनखां अलावा पोइ मसाज करे करे उनजो हेयर खे माना पोइ उहो अॻिले कस्टमर जी डिमांड आहे जेकॾहिं असां उनखे ड्राई करायूं था या ख़ुश्क करायूं था या काफ़ी माना लेडीज़ जेके अचे थी त उनखे जेको आहे कलर ॿियो विझंदा आहियूं हुजे न गोल्डन वार हुजनि अच्छा जीअं तव्हां पंहिंजा अधु गोल्डन कराया हा जी हे गोल्डन वार आहिनि हे बिल्कुलु हाणे गोल्डन वार असल में इनखे छा चइबो आहे स्टिचिंग चइबो आहे हिनखे स्ट्रेचिंग चइबो आहे स्टेबल चइबो ऐं हिनखे स्ट्रेचिंग इन करे चइबो आहे त जीअं हे स्ट्रेचेबल ईअं कंदा आहिनि हे काफ़ी छोकिरियूं जेके आहिनि उन जा अछा वार हूंदा आहिनि न पोइ हुनखे स्ट्रेचेबल करे छॾंदा स्ट्रेचेबल हा स्ट्रेचेबल करे छॾंदा आहिनि हे उस्ताद सुम्ही पियो आहे त निंड पटी हा बसि ईअं उहो बसि उहो सॼो ॾींहुं कूड़ियूं ॻाल्हियूं ऐं दर इहो कमु करनि था इहो सॼो ॾींहुं सैलून ते उहो कमु करे करे वार कटाईंदा शेव कंदा ऐं उनखां ॿी जा तकलीफ़ करे करे उस्ताद प्रोग्राम में वेठा हो ईद जो प्रोग्राम आहे निंड था कयो वेठे वेठे माफ़ कजो ईअं वारनि जी कटिंग कंदे कंदे निंड पइजी वेंदा असल में सही राति जो जाॻो आहे तव्हां ख़बर आहे त ईद जो मौक़ो आहे ऐं माण्हू ईद नमाज़ पढ़ी न विया घणा त वार ठाराया घणनि माण्हुनि पाजी शेव न कंदा ई सॼी दुनिया जी शेव कंदई ईद ते पाण ई हिनखे चओ माॾे मूं करे रखियूं न हाणे ॾिस अच्छा उस्ताद इहो ॿुधायो तव्हां त तव्हां वारनि खे कलर कंदा आहियो जहिड़ी जी जी कलर पोइ हेठि लही ईंदो आहे ॾाढी वॾी शइ हा तूं वे लाइन में वे कलर हेठि लही ईंदो आहे मुंहं ते पोइ उहो साफ़ कीअं कंदा आहियो साफ़ु कंदा आहियूं असां डिटोल में कप जेके मिलाए करे अच्छा थोरो पाणी ऐं तव्हां साफ़ु कयो जेकॾहिं सफ़ा नथो लहे उनजो घणा जिस्म अहिड़ा हूंदा आहिनि जंहिं ते जेको आहे सो इहे दाग थी पवंदा आहिनि कलर जा पोइ असां डिटोल जेको आहे निजो डिटोल कप में ॿोड़े करे हणंदा आहियूं ख़तमु थी वेंदो आहे बिल्कुलु ओड़ो जहिड़ो थी वेंदो कलर बि कंदा आहियो तव्हां ॾाढी मुछुनि खे बि कंदा आहियो के माण्हू तव्हां अहिड़ा बि आहे जिन तव्हांखे चयो हुजे त भिरवनि खे बि कलर कर
भिरमूं कलर कराईंदा आहिनि जी माण्हू बिल्कुलु 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 तव्हां मैडम न ॾिसो न हुनजी अखि हेॾो वारी थी लॻे न अदा उहो मां यकीन करियो अलाए छा अथसि मूंखे ॻाल्हि सम्झ में नथो तव्हां हेॾो वेड़जी सेठ जी छो वेठो आहे सी थो थिए तव्हांखे सी नथो थिए अदा त बसि ईद जो ॾींहुं आहे न पंहिंजी ड्रेस त माना ज़ाहिर कया न टीवी ते आई ॾिसो सर हा ऐं त असां वीचारा- ग्राहक जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हूंदा घणा ग्राहक अहिड़ा हूंदा आहिनि एतिरियूं जूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे पर असां पोइ बि चवंदा भाऊ ग्राहक आहे मसो कपिड़ो भरिजी वेंदो कहिड़ा आहे वार ठाहिण वक़्तु तव्हांखे ॾुखियाई पेश ईंदी आहे घणी से वार जेके करली वार हूंदा आहिनि न साईं कर्लिंग वारा जेके गुंडी गुंडी हा गुंडियूं। गुंडी मूंसां बि गुंडी ईअं रिड रिड वांगुरु हा मूंसां बि ईअं गुंडी गुंडी वार हुयसि छॾाइजनि न पिया छोकिरी जा वार घाटा बि आहे गुंडी गुंडी वार हुया पर मां छा कयां पोइ हुनखे असां थोरी बाहि ॾींदा आहियूं थोरो अच्छा। हा बाहि जो तड़को ॾेई करे अॼुकल्ह बाहि जो अची वियो आहे न सिस्टम हा थोरो बाहि जो तड़को बाहि ॾेई सां इहो ॾिठी हिकिड़ी क्लिप बाहि ॾेई मथे खे हुन सां कटिंग हा, जी इहो हा असां बिल्कुलु कंदा तव्हां खणी ॾींदा अचो ज़ोर ज़ोर सां कटिंग कंदा अचो हे हिन त हिकिड़े मथो साड़े छॾियो भरवां सड़ी वियसि हे ॿ फणियूं आहिनि हिन जूं माना अच्छा हा असां हुन में हे बाहि भरती रहंदी हितां घुमाईंदा रहो अच्छा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो कैंची मुड़ी हूंदी आहे तव्हांजी पोइ वार पटिजंदा आहिनि हा न सही तेज़ आहे मुड़ी छो रखंदा आहियो कैंची मुड़ी कॾहिं कॾहिं अची वेंदी आहे तेज़ सां कराईंदा क्यों तेज़ आहे बिल्कुलु तेज़ आहे को दौर हूंदो हो जॾहिं इहे ब्लेड वग़ैरह न हूंदा त पाकी तिखी कई वेंदी हुई बिल्कुलु पाकी बि आहे अॼु बि आहे घणा शौक़ीन अहिड़ा हूंदा पर पाकी सां लाहे अच्छा पाकी त लाहींदा हुनजो अच्छा हर वक़्तु तव्हां जॾहिं शेव कंदा आहियो त ब्लेड चेंज कंदा आहियो बिल्कुलु सही न ब्लेड छो जो इन सां पोइ वरी बीमारियूं न फैलजंदियूं न पाकी जंहिंमें विझंदा आहियूं असां ब्लेड ऐं असां उहो बिल्कुलु डिटोल में धोईंदा आहियूं अक्सर असां ॾिठो आहे हिकिड़े ब्लेड सां ॾह शेव बि कंदा आहियो बिल्कुलु कंदा न दा बीमारियूं वठनि जो असां मुंहिंजी बुटीक ते जेको बि तव्हां ईंदो आहे न पोइ उन ते बिल्कुलु लेडीज़ पंहिंजो ब्लेड पाण खणी ईंदी आहे उहे ब्लेड छो खणी उन लाराईंदी आहे न ब्लेड सां हा ब्लेड न लाराईंदी आहे ऐं जेको आहे हे पोयों हे जेको बज्जू हूंदी आहे इहा लाराइणी हुनजे लाइ नेल कटर हूंदो आहे न तव्हां नेल कटर हूंदो आहे पोइ कॾहिं कॾहिं न हूंदो आहे न पोइ हुन ब्लेड सां माना तव्हां फेशियल बि कयो रिबॉन्डिंग बि कयो हेयर स्टाइल बि ठाहियो कटिंग बि कयो हेयर शादी जो पार्टी शादी दुल्हन तयारु कंदी आहियां उहो ई मां चवां ब्राइडल मेकअप बि तव्हां कंदा आहियो हा हिकिड़ो वारनि में शेप हूंदो आहे वी शेप को यू शेप कराईंदियूं आहिनि मायूं इहो छा आहे वी शेप जा असांखे सांचा ठहियल आहिनि ऐं उहो सांचो ते सांचा ठहियल आहिनि कारखानो आहे छा तव्हां फैक्ट्री आहे छा सांचा सांचा मैडम छा छा सिरुनि जे मथे ते सिरियूं ठाहियो था छा न सिरूं जी ॻाल्हि न देर थी थिए हा 2 मिंट रुको ॿ मिंट वियो इंटरव्यू ख़तमु असल थियणो में आहे। जो वी शेप हूंदो आहे न वी शेप जो सांचो हूंदो आहे पोइ उहो वी उन जे मथां रखी करे लेडीज़ जे पोइ तव्हां हुनखे कटिंग कबी आहे पोइ हुनखे थी पवंदो आहे वी शेप अच्छा हा एक्स बि कराईंदा आहिनि अच्छा अक्सर इहो बि ॾिठो असां ब्यूटी पार्लर ते कॾहिं कॾहिं जहिड़ा बि थी पवंदा आहिनि माइनि जो को स्किन एॾी सेंसिटिव हूंदी हा आहे सेंसिटिव तव्हां अहिड़ी का क्रीम हणी छॾींदा आहियो जंहिं सां पोइ सड़ंदी आहे हा स्किन असल में छा आहे त वारी थधी हूंदी आहे असां पहिरियों वारी जो तह ॾींदा आहियूं वारीअ त वारी थधी छा आहे त वारी खे असां कलाक खनि पुसाए रखंदा आहियूं पोइ उहा थधी थी हूंदी आहे उहा लही करे ख़तमु थींदी आहे पोइ हुनखे असां हणंदा आहियूं मेट हणी करे पोइ हरीड़ विझी करे हेठि थोरी विझी करे सुंड विझी करे हुनखे ढुक पीआरींदा आहियूं जीअं हुनजा कन मग़ज़ होश आवाज़ खुली वञे पोइ हुनखे जीअं ओघराई अचे त पोइ पंहिंजी जाइ ते सेटिंग सम्झ में नथो अचे छा थी चओ था पतो था ॾिसो टे कंटिन्यू कया धंधो आहे धंधे में हर को नई नई शइ पियो ॾे सर अच्छा स्टीम बाथ बि तव्हां वटि आहे सिस्टम हा त स्टीम बात आहे हिकु दफ़ो त मूंखे यादि थो अचे थो स्टीम कयूं त करंट हुन में सॼी बाल्टी में लॻियल हो बाल्टी कान आई बाल्टी में स्टीम स्टीम बाथ कीअं हूंदो आहे स्टीम बात इहो हूंदो आहे त बाल्टी में माना स्विच हूंदो आहे होॾे बोट में विझिबो आहे पोइ हुन में मुंहुं विझी करे पोइ हुनखे मथां ढकु ॾेई छॾिबो आहे लेडीज़ खे मुंहुं हुन में अंदरि हूंदो आहे पाण ॿाहिरि हूंदी आहे पोइ ढकु ॾिबो मां उन में जेका बिजली हली वई अच्छा त इन जे करे पोइ मां जेको आहे वोल्टेज ब्लैक केट्स कीअं कढंदियूं आहियो तव्हां ब्लैक केट्स ॿिली जा ठाहींदा आहियूं असां ॿिली खे ब्लैक केट ठाहींदा आहियूं कंहिंमहिल डॉग केट ठाहींदा आहियूं कंहिंमहिल ब्लैक केट ठाहींदा आहियूं मैडम चेहरे में जेके ब्लैक केट्स हूंदा आहिनि उहे कीअं कढंदियूं आहियो तिर ब्लैक केट चए मोइड़ा मोइड़ा असां ब्लैक केट में मोइड़ा हूंदा आहिनि त हुनखे वारीपन हणी करे नंढा कंदा आहियूं ब्लैक केट खे तव्हां सम्झो छो न तव्हां इंसल्ट न कयो न ब्लैक केट हूंदा आहिनि उनजा वॾा हूंदा आहिनि हाइपर्स हूंदा आहिनि पोइ हाइपर्स हूंदा आहिनि इम्तिहान मार्केट में पोइ मिलंदा वियो हलो मां छा तूं हाले छा ठरकी आहे छा आहे भला अखी आहे असर में ही जेको अची वियो न ग्राहक पंहिंजे वारनि में शैम्पू इस्तेमालु कंदियूं आहियो या हैंड वॉश
फोटो ॾेई अचां हैंड वॉश में मज़ो आहे। हैंड वॉश हा हैंड वॉश मतिलबु त ईअं आहे त उन में जेको आहे तेल जीअं तव्हां राति जो तेल हैंड वॉश में छो पवंदो आहे? राति मां छा कयो तेल सां? असल में तेल थोरो तिरे ते खणी करे पोइ मथे खे हणिबो आहे न, पोइ उन सां मसाज कबो आहे। पोइ वरी शैम्पू कंदी आहियो हैंड वॉश हणंदी आहियो? हा न पोइ शैम्पू कंदा उहो तेल उनखे ॾींदा आहियूं पोइ वञी पाण हैंड वॉश करे। नाज़रीन वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। 3 इडियट्स में मिलूं था ब्रेक खां। असल में माना मोकार सॼो हिननि कयो आहे। 3 इडियट्स में दुकान त खोलिया अथऊं, हिननि खे नॉलेज न आहे। मैडम पार्लर वारी चवे थी त जेके हजम जा दुकान आहिनि हिन असांजी मार्केट ख़राबु कई आहे ऐं हजम साहिब चवणु आहे त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, असां पंहिंजो रोज़गार था कयूं। रोज़गार कयूं था पिया। ॾिसो त मर्द जेके सॼा लेडीज़ ते न वेंदा आहिनि, ज़ाहिर ब्यूटी पार्लर में त न वेंदा आहिनि। अच्छा कॾहिं ईअं थियो मर्दनि खे ज़ाहिर सैलून में अचिणो आहे मर्दनि में। हेयर कटिंग कंदे कंदे कंहिंजो कनु कपिजी वियो हुजे तव्हां? थोरी चोटी हिकिड़े जो कटिजी वई, कैचियूं ॾाढियूं तिखियूं हूंदियूं आहिनि, हिते चोटी कटिजी वई। कंहिंजो नसनि जा वार कटींदे कटींदे हिते नास जी चोटी हुई। कॾहिं कॾहिं ही चप कटिजी वेंदो आहे, मुछ जेके मथां वार वठंदा आहियूं खत चप बसि असल में कंहिंजा कंहिंजा इहे डूला हूंदा आहिनि न चप, हुनजी चोटड़ी कटिजी वेंदी आहे। अच्छा न हूअं तव्हां छा था सम्झो त जिदत आई आहे कुझु तव्हांजे कम में? तमामु घणी जिदत आई आहे। ॾिसो न अॻे दौर में हूंदा त माण्हू हेठि बोरी विछाए वेठा हूंदा, उते ई वेठा रस्ते में ई शेव कंदा हुया। अॻे दौर में ईअं हूंदो हो जो माण्हू खे जेको आहे सो आईनो बि पंहिंजे हथ में ईंदा हुआ जलेबी, ऐं पोइ इहे जेके हाणे फुआरा असां अॼुकल्ह इस्तेमालु था कयूं पिया ऐं जेको आहे सो प्रेशर वारा, उहे अॻे वात में विझी करे गुलियूं कंदा मुंहनि ते माण्हू, जीअं ॼण कुकर खे फड़का हणंदा। अहिड़ा त वीडियो बि ॾिठा हूंदा त अॻे ईअं कंदा हुआ। हाणे दौर में तमामु घणी जिदत आई आहे। जीअं त ब्यूटी पार्लर औरतुनि जे लाइ खुलियल आहिनि, कुर्सियूं बि सुठियूं अची तमामु कुर्सियूं ज़बरदस्त अची वियूं सुठी कुर्सियूं अची वियूं। ऐं उन्हनि खे जेको आहे सो अॻे जेके ग्राहक हूंदा उहे हजमनि खे ज़ोर ॾींदा हुआ, हाणे जेके आहिनि हजम ग्राहकनि खे ज़ोर ॾियनि था। अच्छा मालिश बि हूंदी आहे न, मालिश थींदी आहे न, हिननि वटि मालिश बि न। हाणे मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जॾहिं ईद अचे थी, जॾहिं हाणे मां ईद ते मां ॾिठुमि, हाणे ईद ते माण्हुनि खे कहिड़ो लाचार आहे जो ईद जे ॾींहुं तव्हां वार बि लारायो था, उहो कलर बि करायो था, फेशियल बि करायो था, तव्हां 3 ॾींहं अवल कराए छॾियो आहे। उहो सॼो राति जो 12 बजे जो वञनि था उन दुकान ते हिननि जे ते, त वरी सुबुह करे मोटनि था। ईअं त साईं छोकिरियूं बि असां ॾिठियूं आहिनि मेहंदी हणाइण वेंदियूं आहिनि, राति जो 2, 2:30 वॻे 3 वॻे 5 वॻे मोटंदियूं। त पोइ माण्हू वधाइनि न, तइदाद वधाइनि न माण्हुनि जो। हाणे हीउ हिकिड़ो हूंदो आहे, मां 2 टे दफ़ा चादरी पाए हिननि जे दुकान खां टपी आहियां त ॾिसंदो आहे त हिकिड़ो वेठो आहे, पोइ छा करे थो 3 कस्टमर वेठा आहिनि, हिकिड़ो पटो ॾाढी हुन लाथई, वरी थोरो वार हुनजो लाथई, हुनखे के गी वरी हुनखे के ईअं माना पियो हले थो। हिकिड़ो माण्हू 3 कुर्सियुनि खे मुंहुं थो ॾे, कंहिंजा पगल लाइ, कंहिंजा छा करे। ॾिसो त असल में स्पीड आहे, स्पीड आहे, कम जी स्पीड आहे। ॾिसो न मां जाते 3 माण्हू रखां, खां सीड़ायां 3 माण्हुनि खे, ऐं उहे बि रोज़गार न करे सघनि, मां बि न, उन जॻह ते मां पंहिंजी स्पीड वधाई आहे, कम जी स्पीड वधाई आहे। यकदमि तव्हां छा था सम्झो हेयर ड्रेसर जेके आहिनि असांजा हजम आहिनि ॿाहिरि, उन्हनि जो मुस्तक़बिल छा आहे? तमामु वॾो मुस्तक़बिल आहे, ज़बरदस्त आहे, ऐं इहो रहंदो हमेशह। माण्हू फैशन नवां पिया कमाइनि था, कमाइनि था। भला जेको हेयर ट्रांसप्लांट थो थिए, माण्हुनि खे वार जेके रोंबो कंदा हुआ, इहो बि सम्झो त असांजे लाइ फ़ाइदो आहे। अहिड़े क़िस्म जा माण्हू बि ईंदा हूंदा तव्हां वटि कटिंग कराइण? बिल्कुलु ईंदा कोई आहिनि। अहिड़ो माण्हू आयो जंहिं चयो त इहो विग पातल हुजे, हुनखे अची चए मुंहिंजा वार ठाहियो? काफ़ी बिल्कुलु असल में विग जेके पातल हूंदी आहे, पोयां वार जेके हूंदा आहिनि उहे वॾा थी वेंदा आहिनि, पोइ असां हुन विग जे हिसाब सां हुन वारनि जी सेटिंग कंदा आहियूं। सम्झो था? हा, हितो कटिंग शुरू कंदा आहियूं। ॿुधो मैडम, दादा हिनखे चओ मुंहिंजे अखि न हितो हितो मूंखे बार बार न कर, मुंहिंजी आदत आहे। मां पंहिंजी दिलि न ॾेई वेठा आहीं। तव्हां पाण न सम्झो, मूंॾे ॾिसी थो ॻाल्हायो। हा न हर मूंखे ईअं करे थो न, ईअं मां बि असां बि घणेई ॾिठो आहे तव्हांजे सैलून ते सफ़ाई वग़ैरह न हूंदी आहे। सफ़ाई असल में इहा आहे जो की ग्राहक जॾहिं ग्राहक जी स्पीड हूंदी आहे, तमामु घणी तादाद हूंदी आहे ग्राहकनि जी, त असां वार साफ़ु न करे सघंदा आहियूं। हिकिड़ो यार ॿियो यार पोइ करे शाम जो कंदा आहियूं, न त हिकु किथे ग्राहक विथी सां जेकॾहिं अचे थो त पोइ हर ग्राहक जी जेको आहे सफ़ाई कंदा आहियूं, माना वार हुनजा जेके साफ़ु करे वरी साफ़ु सुथिरो कंदा आहियूं। तॾहिं करे करे त आया हूंदो जॾहिं त ग्राहक वधीक हूंदा, तॾहिं खिच लाइ बि तव्हांखे लॻी हूंदी वारनि जी, न त अक्सर टाइम न मिलंदो सफ़ाई करण। हाणे एसी सैलून आहे असांजो, हुन में ज़ाहिर आहे साफ़ु सुथिरो हूंदो आहे। अच्छा मैडम, तव्हां सां हिकिड़ो मसइलो बि थियो हुयो जो तव्हां का कुंवार तयारु कई हुई, जी जी, ॿिए ॾींहं ते पोइ तव्हां ॾे उन हमरा को गिफ्ट मोकिलियो हुयो जी, आईफोन जो, जॾहिं तव्हां उहो खोलियो त अंदरां 33 निकितो, तव्हां हुन खां फ़ोन करे पुछियो त हीअ कहिड़ी मज़ाक आहे? हुननि चयो तव्हां छा कयो बाक़ी? हा, ईअं कुझु थियो छा? असल में छा मां कुंवार हुई, पोइ हुनखे जो मां मेकअप कयुमि ॾाढो,
ॾाढो सुठो कयोमांसि पोइ जीअं माना शादी राति जो पंहिंजे रूम में जीअं वेठी मुड़ुसु आयुसि जीअं जो घूंघट मथे कयो हुन उते तलाक ॾेई छॾियसि अच्छा हो छो त मूंखां ग़लती में उन वक़्तु बिजली बंदि थी वई न त मां जो मेकअप जेको आहे डीफोकस थी वियो मेकअप डिफोकस हा जी मतिलबु त हिकिड़ो पोइ फाटंदो आहे न इहो मेकअप इहो ओवर थींदो आहे उहो मूंखां थोरो थी वियो अच्छा तव्हां मुंहं जो मेकअप त कंदियूं आहियो जी पेरनि जो मेकअप बि कंदियूं आहियो न पेरनि जो फेशियल थींदो आहे ऐं उनखे जेको आहे कटिंग थींदी आहे ऐं उनजी सेटिंग थींदी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न मैच न थींदा आहिनि हथ चेंज हूंदा आहिनि चहिरो चेंज हूंदो आहे पेर चेंज हूंदा आहिनि उहा हिकु कलर डिज़ाइन छो न कंदी आहे इहा डिज़ाइन आहे अॼुकल्ह कॾहिं कॾहिं हिकिड़ो गिटो मतिलबु त चिक्स वाइट हूंदो आहे हिकिड़ो ब्लैक हूंदो आहे ऐं ॿांह अची ईअं माना भला कुंवार खे तव्हां वेंदे वेंदे आख़िर में ईअं छो चवंदियूं आहियो त रुख़सतीअ वक़्तु रोइजांइ न पोइ असांजी ज़िमेवारी न अथई अच्छा ॾाढो सुठो हेलो सवाल कयो हेलो अच्छा अच्छा हलो ठीकु आहे मां अचां थो हा मां अचां थो बसि इंटरव्यू ख़तमु थी वियो आहे ठीकु आहे अभी वियो तव्हां वियो अचां शायदि ग्राहक इंतज़ार ग्राहक अची वञनि साईं भला मैडम न बसि पोइ हा हलो भाउ, अचो अचो ठीकु आहे साईं मैडम सां ॻाल्हायो तव्हां साईं अदा असल में मां इहो मैडम ॾाढो सवाल पोइ बसि इनशाला मां अञा फ्री अचां थी त जी कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि न मतिलबु त चवे थो मुंहिंजो मुड़ुसु हिन वटि वेठो आहे न त सैलून ते मां चवां हेॾा फिर मुड़ुस खे वठी करे कार मुड़ुस ते बि आहे तव्हांखे मन न मां ईअं रन ज़ाल आहियां सम्झी मुड़ुसु न आहे तव्हां पाण कटिंग न कंदियूं आहियो वार अच्छा उहो उनजे करे माना जेको आहे मुड़ुस जी अलाए कहिड़ो सवाल कयो त रोइजांइ न उनजो मां 35,000 रुपयो मां अञा वठंदी आहियां कुंवार खे चयो हुजे हा त कुंवार खे रोइण खां पोइ असांजी ज़िमेवारी न न असांजी ज़िमेवारी नथी पोइ छा त रोए थी न छोकिरी उनजो माना सुरमो निकिरी थो अचे ऐं जेको आहे मेकअप आई आहे शेड वग़ैरह आई शेड आहे आईब्रोज़ आहिनि ऐं इहे माना ख़राबु था थी वञनि वाटर प्रूफ मेकअप बि त थींदो आहे न वाटर प्रूफ ॾाढो थींदो आहे वाटर प्रूफ हूंदो आहे त माना ईअं सम्झ त असांखे नंढिड़ो एतिरो होद आहे उन में होद में वेही करे वाटर प्रूफ कंदा आहियूं उन में पहिरियों त लापी भरंदा आहियूं ऐं पोइ उन में जेको आहे थोरो जेके बि माना चिक्स हूंदा आहिनि उहे बंदि करे ऐं ड्राई करे ऐं उनखे आइस करे बटरफ्लाई कंदा आहियूं बेचता तव्हां इहो ॿुधायो त साईं पंहिंजो हेयर स्टाइल किथां ठाहिरायो हेयर स्टाइल मां पंहिंजो पाण ठाहींदी आहियां तव्हां पंहिंजा असली वार हा न मुंहिंजा पाण असली वार आहिनि तव्हां वियो त साईं तव्हां काॾे तकड़ बसि मां अञा 2-3 मिंट आहिनि हेयर स्टाइल तव्हां पाण ठाहियो आहे मां पाण ठाहींदो आहियां मां पंहिंजो शीशे ते मां मिरर ठाहींदो आहियां न ठाहींदी आहियां त असल में मां इहो पंहिंजो शौक़ु आहे त मतिलबु त पाण छो त अच्छा जेको इहो धाॻो वकोड़े करे थ्रेडिंग कंदियूं आहियो हा हा पंहिंजी थ्रेडिंग कराई अथव कॾहिं या शेव कराईंदा आहियो तव्हां मतिलबु 2 in 1 आहियां मां त 2 in 1 हा मतिलबु त शेव बि थी सघे थी छो त वार त आहे न कुदरती हिकिड़ो आहे अच्छा तव्हांजो ख़र्चु एतिरो न हूंदो आहे पार्लर में अधु ॾाढो ख़र्चु आहे छो छा 7-8 सैं कॾहिं क्रीम ईंदी आहे हिकिड़ी त उन मां तव्हां 7-8 हज़ार कमाए वेंदी त पोइ महिनत बि त आहे न बिजली जा बिल कस्टमर मां सॉरी हिकिड़े कस्टमर मां 7-8 हज़ार न त पोइ असांखे 4-5 कस्टमर ईंदा आहिनि उन्हनि जा माण्हू बीठा हूंदा आहिनि लाइट हले थी AC हले थी उन्हनि खे जूस मतिलबु त ॾींदा आहियूं कॾहिं को एक्सपायर मेकअप लॻी वियो तव्हांखे एक्सपायर लॻंदी आहे पोइ चवंदा आहियूं हाणे वरितो आहे हाणे केरु वञे मिसाल शक्कर रिएक्शन छा थींदो आहे स्किन ते रिएक्शन उहा छोकिरी पागल थी वेंदी आहे सम्झो इहा मेहंदी में बि कॾहिं कॾहिं ॾिठो आहे त मेहंदीअ में हथ सड़ी था वञनि उहे हा मेहंदी में बि केमिकल थो अचे छा को अहिड़ो मेडिकल में फार्मूलो अचे थो त जेको आहे 3 इडियट्स में त काफ़ी मतिलबु त इहे शयूं अचनि थियूं त फार्मूले में मिसाल हिकिड़ो चूनो अचे थो या उनजो बुर्श सही नथो अचे अगरि का फॉरेनर तव्हां वटि अचे माई मैडम लेडी काई अचे उन सां तव्हां इंग्लिश में कीअं डील कंदव हाउ आर यू मिस सुनीता कैस वॉट इज योर प्रोफेशंस ऑफ द लाइक्स एंड वॉट इज योर द हेयर स्टाइल वॉट इज योर तूं छा थी करणु चाहे चवंदा तूं छा पोइ उहो चवंदी आहे मुंहिंजो हेयर स्टाइल कर या आईब्रोस ठाह या जो आइस में जेको आहे आइस में विझंदा आहियूं न लेंस पोइ उहे लेंस विझी करे पोइ हुनखे इहो छा इहो हुनखे टरडाइप अच्छा हा तव्हां सोबर क़िस्म जी मैडम आहियो तव्हां टरडाइप त न कयो न न हुनखे ख़ुशि मिज़ाज यार माहौल त ॾींदासीं न जेकॾहिं मां सोबर कंदुमि त पोइ मुंहिंजे कोई ॿियो केरु ईंदो अच्छा कॾहिं ईअं थियो त कोई मर्द लेडीज़ गेटअप करे तव्हां वटि अचे मुंहिंजो फेशियल करिणो आहे हा ॿ टे दफ़ा आया आहिनि हर माना ॾिसण त मेटी पोइ असांखे त ख़बर न हूंदी आहे काफ़ी ईंदा आहिनि लेडीज़ जो माना गेटअप करे पोइ वेठा हूंदा आहिनि पोइ ॿ टे छोकिरियुनि खां नंबर वटि मां बि ॿ टे दफ़ा भुली वियुमि 2-3 नंबर ॾिनीमान अच्छा बसि पोइ अलाए ख़बर छो मूंखे लॻे थो तव्हांजा जेके वार आहिनि असली न आहिनि न त असली न असली न आहिनि असली आहे न तव्हां ॾिसी सघो था
मूंखे लॻे थो विग पाया आहियो। न दा असल में विग बि विग त मतिलबु त सुठी ॻाल्हि आहे, उहो विग पाइजे। पर उहा त मसनूई लॻे थो न। मसरूर मसनू न, मसनूई थी लॻे, मतिलबु नेचुरल नथा लॻनि वार। नेचुरल पोइ मां कहिड़ी धूड़ पायां राण, इहे आहिनि असली या नकुली आहिनि, इहे आहिनि। तव्हांजो इन तां एतिरा त न आहे न। एतिरा आहे मूंखे, पोइ तव्हांजी विग आई आहे। न दा एतिरा बसि मां वञा हाणे। असली वार कहिड़ा आहिनि तव्हांजा? असांजा पा धूड़ दा ओ हे मुंहिंजो मोकारो मल सम्झी हे वठ मैडम हे छा कयो था? पा तुंहिंजो कमी न छा थियो? करे मैडम छा थियो? छा थियो छा? ॾिसो मां तोखे चयो त ब्यूटी पार्लर आहे, ब्यूटी पार्लर आहे, ब्यूटी पार्लर आहे। नाज़रीन तव्हां ॾिठो त मैडम जेका हुई इहा पार्लर वारी हुई ऐं नकली विग हणी आई हुई, ऐं हिते हुन तव्हांखे साम्हूं ॿुधायो त हे विग आहे मुंहिंजी। पहिरियां चवे पई त मुंहिंजा असली वार आहिनि। ईअं ई थिए थो ब्यूटी पार्लर ते जॾहिं तयारु थी करे औरत काई निकिरे थी त उहा औरत जेका वञण वारी हूंदी आहे उहा निकिरंदी न आहे, उहा न हूंदी आहे जेका वेंदी आहे ॼण वञण वक़्तु। त ईअं ई ब्यूटी पार्लर ते थिए थो, ईअं ई हजम जी दुकान ते थिए थो। बहरहाल अॼु 3 इडियट्स शो अव्हांखे कीअं लॻो असांखे ज़रूरु कमेंट्स में ॿुधाइजो। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।